हिन हुकूमत रिकॉर्ड कर्ज़ो वरितो आहे, अलाए केतिरा 8,000 8,500 अलाए 10,000 अरब मतिलबु अलाए केतिरा खरब थी विया। ही रिकॉर्ड कर्ज़ा वरिता अथसि। मूंखे ॿुधायो छो वरिता आहिनि? भई आऊं बि त पाकिस्तानी आहियां, तव्हां पाकिस्तानी आहियो, छा असांजो इहो पुछण जो हक़ न आहे त असांखे चीदा चीदा मदूं ॿुधायो कहिड़े मद में वरितल त तव्हां ही जेके कर्ज़ वरिता आहिनि तव्हां डेट सर्विसिंग लाइ वरिता आहिनि, तव्हां पघारूं ॾियण लाइ वरिता आहिनि, तव्हां तरक़ियाती कमनि लाइ वरिता आहिनि, तव्हां पंहिंजो ई लोकल जेको व्याज भरण लाइ वरिता आहिनि, M&A फंडिंग ॾिनी अथव, या MNA MPS सेनेटर्स खे फंड आउं नथो छा में ॾिना अथव, डिफेंस में ॾिना अथव, सोशल वेलफेयर में ॾिना अथव, सिविल छा में ॾिना अथव? बसि हिकिड़ो अंग अची वञे थो त हिन हुकूमत रिकॉर्ड टोड़े छॾियो, वाह वाह मुबारक हुजे साईं, 9,000 अरब जेके आहिनि उहे कर्ज़ वठी छॾियो। ज़रूरु वरितो हूंदो न, त कंहिं मद में वरितो हूंदो न। हिते बि ज़ाहिर बैंकनि खां जेको लोकल कर्ज़ वठनि थियूं सरकार, टी बिल्स ऐं हीअ सभु जेको, त उनखे व्याज भरे थी। ओके, त छा व्याज भरण लाइ वरी हुननि खां व्याज ते पैसा खणूं पिया, जीअं असीं IMF सां कंदा आहियूं? माण्हुनि खे हिकिड़ो ब्रेकअप त ॾियो न, छाकाणि त इहो जेको तव्हां जेतिरो पैसो ही वरितो आहे तक़रीबन ओतिरो त न घटि 1,000 अरब त तव्हां हिन दफ़े सूबनि खां वठी छॾींदो। जी हा, 10 खरब रुपया तक़रीबन सूबनि मञी वरितो आहे। मनी वरितो आहे, थी वियो आलम खे पंहिंजो ख़बरूं। सिंध जा 350 400 जेतिरा बि कटौती थींदी, भई सिंध में पैसो अचे आ, पोइ लॻे आ न लॻे आ, या कीअं लॻे आ, हिकिड़ी अलॻि बहस आहे। पर सिंध जो पैसो त कटिजी वियो न, त तव्हां इनखे किथे इस्तेमालु करण जो इरादो रखो था? इहो त अॼु बैरिस्टर गौर खान तनक़ीद बि कई आहे त तव्हां हुन त बैरिस्टर गौर खान त क्लेम कनि था त इहो डिफेंस जी मद में वरितो वञे थो पियो, त हू चवनि था पिया त हीउ जेको डिफेंस जी मद में वधे इहो क्लियरली नाइली आहे वफ़ाक़ गवर्नमेंट जी, त वफ़ाक़ गवर्नमेंट जेका उहा डिफेंस एक्सपेंडिचर पूरा न करे सघी आहे पंहिंजा। न ॾिसो, पाकिस्तान हुकूमत जेके बि पंहिंजा हदफ़ रखिया हुआ हुनखे मीट कई या न कई उहा त अलॻि बहस आहे। हिन बजट में बि हदफ़ त हू मथे ई रखंदी न, ही पैसा त उनखां अलावा वठे पई। पोइ तव्हां जेके सूबनि खां पैसा वठो पिया, तव्हां जेके इनडायरेक्ट टैक्सेशन कई आहे बेतहाशा, हीअ जेको तव्हां पेट्रोल ते हिन ते हुन ते इलेक्ट्रिसिटी ते हिन ते हुन ते वठो था, इहो हिकु डिविजिबल पूल में सूबनि खे त नथो वञे, इहो त सिधो वफ़ाक़ जी खीसे में आहे। इनकम टैक्स हुन में जेका तव्हां रिकवरी कयो था उहो त ज़ाहिर आहे तव्हांजी कस्टम में हिन में, त पोइ सुवाल इहो आहे त हीअ जेको 1,000 अरब रुपयो तव्हां इज़ाफ़ी वठंदव सूबनि खां, आख़िर हिन जो बि को काथो ॿुधायो त भई किथे इस्तेमालु कंदो? कोलार सां एडवोकेट वज़ीर अली कराची मां। जी वज़ीर साहब, छा चवंदा? अस्सलाम वालेकुम। पहिरियों त तव्हांखे सलाम जातिर बा। मुंहिंजो सवाल ॿ सवाल में हिकिड़ी राय आहे सर। जीअं तव्हां बैन अल-अक़वामी सियासत ते ॻाल्हायो पिया ऐं बैन अल-अक़वामी सिचुएशन ते ॻाल्हायो पिया, अहिड़े हिसाब सां क़ौमी सतह ते बि तव्हां हमेशह ॻाल्हाईंदा आहियो, मीडिया हुजे, सियासत हुजे या मुआशी मामलात हुजनि, जीअं लिकाज साहब तव्हांजी रहनुमाई फरमाईंदा आहिनि। मां इहो पुछणो मूंखे इहो हुयो त इमरान ख़ान जी जेका तस्वीर इस्तेमालु करे सघूं था मीडिया ते, न ई ॻाल्हायूं था, नाम वठूं था, कैदी नंबर 8 चवणो पए थो, आमिर लीड जहिड़ा बेबाक वॾा सहाफ़ी हुजनि या काज़ी साहब जहिड़ा हुजनि, इहे तमामु जेके आहिनि पेमरा रूल जी तरफ़ां पाबंदी आहे या अख़लाक़नि तौर ते हुनखे हिकिड़ो माना कैदी कंसीडर करे नथो वरितो वञे? नालो नंबर 1 सर। नंबर 2 मुंहिंजो सुवालु हुयो सर त असांजी कर्ज़नि जी काज़ी साहब ॻाल्हि कनि पिया त ख़रबनि रुपयनि में पहुची विया आहिनि, 1000 खरब चवनि था, 9,000 8,000 82,000 खरब जी मथे जेतिरा कर्ज़ असां ते चढ़ी वियो, उन खां पोइ हुनजी तफ़सील पुछण त असां वटि माना गुनाह आहे। आख़िरी सवाल सर, जंहिंजे लाइ मां स्पेशली राय बि पंहिंजी सम्झंदुसि, असां वटि सही तव्हांजो आवाज़ कटिजे थो। एरीगेशन खातो आहे न सर, एरीगेशन खाते में कावी वाह ते असां वटि पाणी जी टेल न पई थिए ऐं हुनमें पाइपिंग थी चुकी आहे, धिका ओवर साइज़ थी विया आहिनि, मोरियूं भॻल आहिनि ऐं असां वटि जेका आहे तमामु ज़ुल्म जबर आहे। काज़ी साहब खे आवाज़ बुलंद करण जे लाइ रिक्वेस्ट आहे। जी ठीकु साईं। इरीगेशन जी ॻाल्हि कहिड़े इलाइक़े जी? अलाए हाणे इलाइक़ो सम्झ जी ॻाल्हि सम्झ में न आई। साईं वज़ीर साहब, तव्हांजो आवाज़ वरी बाद में कटिजी वियो, तव्हां विच जी पहिरीं ॻाल्हि कई त इमरान ख़ान वारी, तव्हां त सभु नाला खणनि था, उहो त ईअं तंज़िया चयो वञे थो कैदी नंबर 804 पई, जेका तव्हां ॻाल्हि पुछी पाबंदी, हा पाबंदी आहे,
वो पहिरीं नवाज़ शरीफ़ लाइ हुई, जॾहिं इमरान ख़ान जो दौर हो त नवाज़ शरीफ़ जो नालो न खणी सघंदा हुआसीं, मतिलबु खणबो त हो करबो तो न पर एतिरी जेका आहे उहा गुस्साखी कुझु साफ़ी करे वठनि था जो ख़ान जो नालो खणनि था, पर आहे पाबंदी। छो आहे इहो हिकु अलॻि बहस आहे, ग़लति आहे सही आहे, ऐं हिन शइ सही आहे, इहे त ज़ाहिर आहे। ऐं मीडिया ते कुझु पाबंदियूं ऑफिशियल हूंदियूं आहिनि, हा कुझु अनऑफिशियल हूंदियूं आहिनि, पर हीअ मुंहिंजो ख़्याल आहे त ऑफिशियल आहे। ऑफिशियल आहे, तॾहिं त कोई वीडियो तस्वीर त नथो हलाए, किथे था हलाए। ऑफिशियल आहे। इहे नवाज़ शरीफ़ ते बि पाबंदी ऑफिशियल हुई, न तव्हां नवाज़ शरीफ़ जो नालो ऐं फोटो न हलाए सघंदा हो। पोइ हिकिड़ो चकर तकरीर हली हुई जेका पोइ जिਵੇਂ बाजा साहब जो नालो हुआ सॼो कुझु हा, पोइ उनखां पोइ पाबंदी लॻी हा हुई। उनखां पोइ छाकाणि इमरान ख़ान बि अजीब, मूंखे यादि आहे प्राइम मिनिस्टर तौरु इहो जस्टिफिकेशन या ॾिनी त हिकिड़ो माण्हू ओहो हो ॾोहारी आहे, उन ते उनखे सज़ा अची चुकी आहे, मीडिया उनजी शिकिल कीअं पई ॾेखारे। अॼु उहो साॻी ॻाल्हि फिरी ख़ान साहिब लाइ बि अची फाथी आहे त इमरान ख़ान जो उहो फोटो न ॾेखारियो, हीअ न कयो, न कयो। सो इहा ॻाल्हि त सही ईअं आहे। ॿी ॻाल्हि तव्हां कई त खरबे रुपयनि जो, मूं साॻी ॻाल्हि सही कई वज़ीर साहिब, त असांखे चलो तव्हां खणो पिया, ज़रूरु तव्हांखे ज़रूरत हूंदी, व्याज खणो पिया, कर्ज़ु खणो पिया, पर असां आख़िर में त असां खां भराईंदव न, या सूबनि जी कटौती कयो पिया न, त असांखे ॿुधायो त सही त तव्हां कहिड़े मद में इहे कर्ज़ु खयां आहिनि। त मूं साॻी ॻाल्हि कई वज़ीर साहिब। टी ॻाल्हि तव्हां कई, तव्हां इलाइक़े जो नालो न खयो, अगरि तव्हां जनरलाइज़ ॻाल्हि पिया कयो त वाक़ई में मोगा बि टुटल आहिनि, हीअ बि सही माप पाणी जी नथी अचे। ॾिसी, पुछड़ी में वेठल माण्हू त आबादगार, उहो त जिथे या त तव्हां तमामु बासर या पैसे वारा हुजो ज़मींदार, अमून बासर ज़मींदार, अॼुकल्ह भले तव्हांजी भले 5000 एकड़ ज़मीन हुजे, पर अगरि तव्हांजो सियासी असर रसूख़ न आहे, चौचवा न आहे, त जेको मुंड ते वेठल 500 एकड़ वारो आहे, उहो 5000 वारे जो पाणी बि पी वञे थो। सो इन में ॻाल्हि ज़मीन जी हू न आहे त तव्हां केतिरा वॾा ज़मींदार आहियो, सवाल इहो आहे त तव्हांजो असर रसूख़ ऐं पैसो पाई केतिरो आहे। त तेल वारनि खे त नथो मिले, ऐं हुनजा ॿियनि सबबनि सां गॾु ख़ुदि इहो आहे त जेके असांजा वाटर कोर्स आहिनि, असांजा कैनाल्स आहिनि, हिननि जी जेका खाटियूं नथियूं थियनि, ऐं हुनजी लेवलिंग सही न आहे, ऐं पोइ ख़ुदि ज़मीन जी लेवलिंग बि न थियल आहे। हिकिड़े ज़माने में हिकिड़ो कोई इदारो ठाहियो, उनमें शायदि को पॾे फंडिंग बि थी त ही मशीन्स ज़मींदारनि खे किराए ते मिलणियूं हुयूं, मतिलबु छाकाणि महांगियूं मशीनूं आहिनि जेके लेवल, उहो भला छा थियो हुयो, उहो विच में मशीनूं ॾिनऊं, माण्हुनि खे विराए ॾिनऊं, उन्हनि माण्हुनि जेको आहे उहो बेसिकली स्कीम कढियऊं त इंजीनियर्स जेके आहिनि उहे वठनि, ऐं इंजीनियर्स पोइ वरी उन्हनि खे किराए ते, पोइ इंजीनियर्स हाणे कमाइनि था पिया उन मशीनुनि। अच्छा चलो